वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पूरी क़ौम पंहिंजे शहीदनि ऐं गाज़ियुनि खे सलाम पेश करे थी। हीउ वक़्तु तक़सीम ऐं सियासत जो न पर दहशतगर्दनि सां मुक़ाबले करण जो आहे। कोयटा में अमन जे सूरत हाल बाबति वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि इजलास थियो, जंहिंमें कलात वाक़े समेत मुल्क जी सिक्योरिटी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वियो। इजलास के खिताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त कलात में ॿ ॾींहं अॻु इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो, जंहिंमें 18 जवाननि शहादत हासिल कई ऐं 23 दहशतगर्दनि खे जहन्नम मोकिलियो वियो। वज़ीर आज़म चयो त पाकिस्तान में दहशतगर्दीअ जी नई लहर आई आहे। उनखे ख़तमु करण लाइ पंहिंजे खून जो नज़रानो पेश कंदड़ जवाननि ऐं गाज़ियुनि खे पूरी क़ौम सलाम पेश करे थी ऐं उन्हनि सां यकजहती जो इज़हार करे थी। उन वधीक चयो त हू पूरी क़ौम खे चवणु चाहे थो त हीउ तक़सीम ऐं सियासत जो वक़्तु न आहे। सियासत बि थींदी रहंदी, पर हिन क़ौम खे मसइलो दरपेश आहे। उन वक़्तु उनजो इत्तफ़ाक़ ऐं इतिहाद सां मुक़ाबिलो करणो पवंदो। अमुन क़ाइमु थी वियो त पोइ सियासत बि थींदी रहंदी।